अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां हां मुबशिर सोलंगी सबका पर एक नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त जेकॾहिं ईरान सां मुआहिदो थी वियो त पाकिस्तान वेंदुसि। ईरान एटमी हथियार न रखण ते राज़ी थी वियो आहे। ईरान तबाह थियल यूरेनियम हवाले कंदो। ईरान सां सुठी ॻाल्हि ॿोल थी रही आहे। अमरीकी सदर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर जे हिकु भेरो ॿीहर तारीफ़ कंदे वधीक चयो आहे त ॿई ज़बरदस्त माण्हू आहिनि। ईरानी सदर मसूद पिज़क्शियान चयो आहे त ईरानी अवाम खे अमेरिका मथां एतमाद नाहे। आलमी कानून ऐं उसूलनि तहत ईरानी क़ौम जा हक़ बरक़रार रहण घुरिजनि। ईरानी सदर वधीक चयो आहे त ख़िते जी सिक्योरिटी ख़िते जे मुल्कनि खे यकीनी बणाइणु घुरिजे। इस्लामी उम्मत जो इतिहाद सिहोनी इदारनि खे रोकींदो। ईरानी सदर पारां सालसे ऐं जंगबंदीअ में पाकिस्तान जी कोशिश जी वाखाण। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर जी ईरानी सदर मसूद पिज़क्शियान सां मुलाक़ात। तेहरान में थियल मुलाक़ात में घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची बि शरीक। ईरानी मीडिया जो चवणु आहे त अमेरिका ऐं ईरान खे मुआहिदे ते राज़ी करण लाइ फील्ड मार्शल जी ईरानी सदर सां मुलाक़ात इंतहाई अहम आहे। फील्ड मार्शल सईद आसिम मुनीर ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाक़र कालीबाफ सां पिणु अहम मुलाक़ात कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी तुर्क परॾेही वज़ीर सां एनकरा में मुलाक़ात। परॾेही वज़ीर इसहाक़ डार ऐं ख़ासि माविन तारिक फ़ातिमी बि शरीक। वज़ीर आज़म अॼु इंतालिया डिप्लोमेसी फोरम में शरीक थींदो। शहबाज शरीफ़ चयो आहे त इंतालिया फोरम में शिरकत ऐं तुर्क सदर सां मुलाक़ात ख़ुशीअ जो बाइस आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ दोहा में कतर जे अमीर सां पिणु मुलाक़ात कई। नवाब शावे जो धुरुनि में संगावती तकरार तां जहिड़ो हिकु ॼणो क़त्ल। 20 सेक्शन थाणे जे हद ॻोठ सरवर ख़ासकेली में जहिड़ो। फायरिंग में उमेद अली ख़ासकेली मारिजी वियो। संदसि पुटु जुनैद सख़्त ज़ख़्मी। नाज़ुक हालत में अस्पताल दाख़िल। वाक़े बाद धुरुनि में छिक ताण वारी सूरतहाल। कडियारो वेझो नारी घरू अणवण तां अपघात करे छॾियो। ॻोठ दिलबर ॿुध में नारी काइनात ॿुध घर अंदरि ज़हरीलियूं गोरियूं खाई छॾियूं। किम्स अस्पताल में इलाज दौरान फोत मर्द घर पहुचण ते वारसनि में कोहराम बरपा।